नौशर फिरोज़ मां की खबर ॾींदा हलूं। ब्यूरो चीफ फैसल भट्ट की रिपोर्ट मुताबिक़ मोरो में बदअमनी उरूज ते बदअमनी जो जिन बोतल में बाहर निकरी आयो। अॼु सुबुह 15 तारीख़ नौशर फिरोज़ ड्यूटी ते वेंदड़ स्कॉर्पिशिप मुलाज़िम कांडेरो अबड़ो खां क़ौमी शहरा ढेरनि भरिसां सिंधुजा पुलिस थाने जे हद में नामालूम हथियारबंद फोरू हथियारनि जे ज़ोर ते स्पाइडर मोटरसाइकिल 2021 मॉडल फुर करे फरार थी विया। मोटरसाइकिल फुरजी सिंधुजा थाने ते NC दाख़िल कई वई आहे। मुतासिर SSP नौशर फिरोज़ सहाई अज़ीज़ टालपुर ऐं DSP मोरो इज़हार लाहौरी खां मुतालबो कयो त फुर थियल मोटरसाइकिल वापस कराए ॾिनी वञे। यादि रहे त मोरो में क्राइम में ज़बरदस्त इज़ाफ़ो थी वियो आहे। क़तल फुरियूं चोरियूं रोज़ जो मामूल बणियल आहे। ख़ल्क़े ख़ुदा सख़्त परेशानीअ में मुब्तला थी वई आहे। केरु तहफ़ुज़ ॾींदो? छा थियो आहे? मोटरसाइकिल फुर थी वई आहे। कहिड़ी किथां कीअं? प्राइडर हुंडा 100 इन खां एडमोर पंप खां अॻियां अब्दुल्ला गार्डन जे वेझो बजण हथियारनि सां नामालूम। एडमल कहिड़े रोड ते? भीरण वारे नेशनल हाईवे। घणा हथियार बंद हुआ? बजणा। छा थियो आहे? मोटरसाइकिल हथियार बंद हुआ खाली आहे? हथियार बंद आहे, पिस्टल हुई। तव्हांजी कहिड़ी मोटरसाइकिल आहे? कहिड़ो मॉडल आहे? मॉडल 2021 हुंडा प्राइडर। हाणे छा था चओ तव्हां? मुतालबो मुंहिंजो इहो आहे त मूंखे पंहिंजी मोटरसाइकिल रिकवर कराए ॾियो। तव्हां काॾे पिया वञो? ऑफिस पियो वञा। किथे? नौशर फिरोज़।